हिकिड़े छोकिरे शादी कई। जॾहिं छोकिरी ॾिसण वियो हो तंहिं महिल बि चंड वांगुरु चमके पई। रिंग सेरीमनी थी तॾहिं बि ॿ जंहिं महिल मेहंदी पार्टी थी, बोछड़ी पार्टी थी, वाधाई थी, तंहिं महिल बि छोकिरी चमके पई। ऐं जंहिं महिल शादी थी वई 20 लख रुपया हिन ख़र्चु कया। जंहिं महिल सुभाणो थियो ऐं 7 वारे ॾींहुं छोकिरीअ मुंहुं जो धोतो कारो तओ सफ़ा। ॾाढो चिंता में पइजी वियो। दिलि जा हाल कंहिंखे ओढ़ियां। ॿेड़ी साई थिए ब्यूटी पार्लर वारनि जी, जंहिं छोकिरीअ खे तए मां चंड बणाए छॾियो। सम्झ में ॻाल्हि न आयसि। कंहिं प्यारे वटि वियो, दोस्त वटि, अदा मूंखे कोई ॾसु ॾे, मूंसां ज़ुल्म थियो आहे। छो साईं? काॾे चंड, काॾे कारो तओ, मां सम्झी नथो सघां। चईं मन घणो ख़र्चु कयो अथई? चईं साईं 20 लख। चईं हाणे 1 लख ॿियो बि मुंहिंजे चवण ते ख़र्चु कर। छा कयां? हिकिड़ो हीरो वठी आ, इहो हिन खे नक में पाए। नक में पाए जीअं चए थो दां थो करे, मां घर में घिरां थो त पतो नथो पए त हिन जो मुंहुं कहिड़े पासे आहे, ॼंघां कहिड़े पासे अथसि। त नक में न हीरो पियल हूंदुसि त चमकंदुसि त इहा ख़बर पवंदे भई मुंहुं हिन पासे आहे। हाणे 1 लख ॿियो ख़र्चु कने, भॻवानु कंदो तुंहिंजा ॿेड़ा पार।